नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर ज़िले जे तालके कोटडीजी सां तालुक रखंदड़ नारी हसीना पोपरी कंडियारो वासी नौजवान फराज़ मीराणी सां प्यार जो परणो करे छॾियो। नारी हसीना पोपरी पंहिंजे मुड़ुस फराज़ सां गॾु कंडियारो में साफ़िन अॻियां एहतजाज कयो। इन मौके ते नारी हसीना पोपरी दाईंदे चयो त कंडियारो वासी नौजवान फराज़ सां पसंद जी शादी कई है। पसंद जे पढ़ने खां पोइ मुंहिंजा माइट मच्छरजी पिया आहिनि ऐं हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु सख़्तु परेशान जान जे खतरे में पियल है। नारी दाईंदे चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं संदुसि माइटनि खिलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। माइटनि जे अहिड़े ज़ुल्म खां पोइ बेदर्दी वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। हिन वस वारनि खां घुर कई है त नोटिस वठी खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।